अस्सलाम वालेकुम दोस्तों। पाप नगर ड्रामे में तव्हां ॾिठो हूंदो त रेस बालाज खान जे क़ैद खाने ते शेरर ऐं मल्हार हमलो करे रोशन खे आज़ादु करण जी कोशिशि कई, पर दोस्तों शेरर ऐं मल्हार जी कोशिशि नाकाम वई। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त क़ैद खाने ते जीअं पहुता त हुनजो मंठार आम्हूं साम्हूं बीही रहियो ऐं मंठार बि गोलियूं हलायूं शेरल मल्हार, पर जेको आहे त शेरल ऐं मंठार जेको आहे त आम्हूं साम्हूं थिया। पर दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त शेरर ऐं मल्हार भॼी विया ऐं पंहिंजी जान छॾाई मंठार खां। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पाप नगर ड्रामे में हाणे तमामु हिकु वॾा सीन तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदा। जी हा दोस्तों, ॿीहर वरी शेरर ऐं मल्हार हमलो करे रोशन खे आज़ादु कराइण में कामयाबु थी वेंदा। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रेस बालाज खान जे क़ैद खाने ते ॿीहर वरी हमलो करे रोशन खे आज़ादु कराईंदा। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु रोशन क़ैद खाने में बंदि आहे ऐं रोशन चाहे पियो जीअं मां आज़ादु थियां त पंहिंजा पलांद रेस बालाज खान खां वठी सघां। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रेस बालाज खान हिकु ज़ालिम माण्हू बणिजी वियो आहे। सभिनी ॻोठ वारनि खे क़ैद खाने में बंदि करे छॾियो आहे, पंहिंजे भाउ खे बि मारे छॾियो आहे। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रेस बालाज खान राबेल ते आशिक़ थी पियो आहे ऐं राबेल खे बि अगवा करे पंहिंजे क़ैद खाने में बंदि कंदो। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त क़ैद खाने में सभु माण्हू बंदि कया आहिनि रेस बालाज खान। दोस्तों उमेद कयां थो हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदो। वधीक वीडियो ॾिसण लाइ असांजे यूट्यूब चैनल सब्सक्राइब